नाज़िर पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल इस्लामाबाद जे वफ़द डोकरी राइस रिसर्च सेंटर जो दौरो करे रिसर्च सेंटर लैब ऐं रिसर्च फील्ड जो मुआयनो कयो आहे। रवायत ॾिसो था डोकरी मां ज़ुबैर ज़रार मंगी जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, हींअर असीं एशिया जे 2 नंबर वॾे चांवरनि जे तहक़ीक़ इदारे राइस रिसर्च इंस्टीट्यूट डोकरी में मौजूदु आहियूं, जिते पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल जा माहिर आया आहिनि ऐं जेको आहे मुल्क में चांवरनि जी जेको हिन महिल क्रॉप जेको पेडी क्रॉप ॿुॾी वियो आहे त उन हल सां जाइज़ो वठण जे लाइ हिते आया आहिनि। त सिंध में सूरत हाल छा आहे, उन भेट में पंजाब जी सूरत हाल कीअं आहे, उन कंपेरिज़न करण जे लाइ चइनी सूबनि जे दौरे ते निकितल आहिनि। अचो त उन्हनि ज़रूरी माहिरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, संदनि छा चवणु आहे। राइस रिसर्च सेंटर डोकरी के अंदर हैं और ये भी देख रहे हैं माशाल्लाह इस एरिया में इस क्रॉप जो है इस दफ़ा बहुत अच्छी है। और हमने ये भी नोट किया है कि जहाँ पे जो है सिंध का एरिया और जो बलूचिस्तान का एरिया है इसके अंदर डिज़ीज़ का प्रेशर कम है, जबकि पंजाब के अंदर डिज़ीज़ का प्रेशर ज़्यादा है। वहाँ पे बैक्टीरियल ब्लाइट और शीट ब्लाइट ये बीमारियाँ वो हमने ऑब्ज़र्व की हैं। इस दफ़ा हमने ये ऑब्ज़र्व किया है कि जो हैं ओपी वैराइटीज़ वो उनका कुछ एरिया इंक्रीज़ हुआ है और हाइब्रिड का एरिया जो है वो हमें थोड़ा सा कम लगा है। तो इनकी जो है राइस रिसर्च सेंटर डोकरी की वैराइटीज़ जो कि इनकी पाइपलाइन के अंदर हैं और आइंदा 2-3 साल में फील्ड में आ जाएंगी, उसमें बड़ी प्रॉमिसिंग लाइंस हमने देखी हैं फील्ड के अंदर। ड्राउट के हवाले से भी ड्राउट टॉलरेंट लाइंस जो हैं और हाई यील्डिंग जिनका 90 से 100 मन तक यील्ड पोटेंशियल है, वो भी आइंदा चंद सालों में ज़िम्मेदारों के पास पहुँच जाएंगी। हमने पंजाब में भी ये देखा है कि फ्लड का था, उधर के फ्लड की वजह से डैमेज हो गई होगी, लेकिन बचत है फिलहाल अल्लाह के फजल से। कुछ ना कुछ नुकसान हुआ है लेकिन कोई इतना ज़्यादा नहीं है। मुझी टीम या मुझा जेके डायरेक्टर्स आहिनि उन्हनि तमामु सुठे नमूने सां पंहिंजा एक्सपेरिमेंट पंहिंजो कमकार जेको बि कयो आहे बहितर जेके कयो आहे ऐं साईं वारनि जा ट्रायल्स हिते लॻल आहिनि, उन्हनि जी मेंटेनेंस वग़ैरह सॼी जेके हिते थींदी आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजा पंहिंजा ओपी सीड आहिनि जेके असांजा सीड जेके न लॻंदा, ओपी जेके माना जेके असांजा सिंधी बीज हूंदा उहे असां पंहिंजा हिन वक़्तु लॻाया आहिनि। हिन वक़्तु असां इहो था चाहियूं त हाइब्रिड जो जेके रुझान जेके अटे ऐं असांजा ओपी सीड जेके आहिनि हिते साईं वारनि जा हाइब्रिड जा सीड ॿिया असां वटि मौजूदु हुआ, उहे बि तमामु सुठा जेके असां लॻाया आहिनि। पर हींअर जेको असांजो रेशो आहे उहो जेके ओपी जो 70-30 जो जेके थियो आहे, 70 असांजो ओपी जो आहे ऐं 30 असांजो उन जो हाइब्रिड जो है। यहाँ पे इन लोगों ने जो हाइब्रिड्स बनाए हैं उनको देखकर खुशी हुई कि जो कि OPVs इनकी जो है वो हाइब्रिड्स को कम्पीट कर रही हैं। और इसके साथ साथ यहाँ पे जो देखा गया कि इंसेक्ट प्रेशर बहुत कम है और क्लाइमेट चेंज के लिहाज से ये सारी सूटेबल वैरायटीज़ हैं और फ्यूचर में उम्मीद करते हैं कि इस इदारे से अच्छी अच्छी इकसाम फार्मर्स को अवेलेबल होंगी और यहाँ से फार्मर्स आकर अपने ही यहाँ से सीड खरीदें, इनसे प्री बेसिक सीड खरीदें, जो कि बहुत ज़रूरी है कि जो अपने घर का बीज लगाते हैं उसमें अक्सर प्रॉब्लम्स आती हैं। तो सीड जो है वो अगर प्योर होगा तो उनकी प्रोडक्शन भी अच्छी होगी। इंशाल्लाह तव्हांखे असां 1.5 साल जे अंदरि असां पंहिंजूं नयूं वैरायटियूं ॾींदासीं अथऊं। उहे ॿई वैरायटियूं इंशाल्लाह जेका सो घटि पाणीअ ते आहिनि, चाहे जो माहौल दोस्त अॻिते हली पाणीअ जो मसइलो थिए थो पियो या जेको आहे सो असांजे गर्मी शदत जो मसइलो थिए थो, उन्हनि ॿिन्ही हवालनि सां असां ॿिन्ही वैरायटियुनि ते जेको ख़ुशूसी कमु कयो आहे इन करे कमु कयो आहे त जीअं असां घटि पाणी ॾेई करे पंहिंजे ज़मींदारनि खे वधीक जेको आहे सो मुस्तफ़ीद करे सघूं। जेका असांजी सारी ॿाहिरि मुल्क ॾे थी उन में जॾहिं असांजे ज़हरनि जी बाक़ियात मिले थी ऐं उन में हिकिड़ो सेंवर आहे एफ्लाटॉक्सिन जे नाले सां, उहो जॾहिं में मौजूदु आहे त असांजी सारी ॿाहिरि मुल्क में केरु खणण लाइ तयारु नथो थिए। उन जे लाइ हिकिड़ो अवेयरनेस जो 2 ॾींहं पहिरियां सेमिनार बि थियो। साॻी ॻाल्हि असां हिते पंहिंजे आबादगारनि जे हवाले सां बि कंदासीं त असां बि पंहिंजी पूरी कोशिशि कयूं था त नवां तरीक़ा जेके आहिनि जीत खे रोकण जा कयूं। ज़रूरी न आहे त तव्हां हुन में ज़हरनि जो इस्तेमालु कयो, ज़हरनि खां बग़ैर बि जेकॾहिं तव्हां जीअं ॻाल्हि कई नईं साबित असांजी सिफ़ारिशुनि जा अमल कंदव त इंशाअल्लाह ताला तव्हांजी ज़मीन में फसल में बीमारी या जीत ईंदो ई न। हिते तव्हां ॾिसंदो त असां वटि तक़रीबन जेकी 9032 वारी वैरायटियूं आहिनि उहे बि लॻल आहिनि। हिन जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजो जीनोटाइप खे ज़िंदा रखूं ऐं उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां हिते पंहिंजे जेके वैरायटीज़ आहिनि जेके अपकमिंग आहिनि, जेकी ईंदड़ वक़्त में असां वटि ईंदियूं या जेकी असांजी गुज़िरियल आहिनि त उन जी असां हिते डेमॉन्स्ट्रेशन कई आहे। तव्हां हीअ वैरायटी ॾिसंदव त हीअ वैरायटी जेका असां अपकमिंग वैरायटी आहे उहा जेका असांजी रिलीज़ वैरायटी आहे जेका अॻु में अची चुकी आहे उन खां अॻे आई आहे। क्लाइमेट चेंज थी आहे उन खां पोइ असां जेके बि पंहिंजूं लाइनियूं आहिनि अपकमिंग वैरायटीज़ ऐं रिलीज़ वैरायटीज़ उन्हनि खे असां एनवायरमेंट चेक करण लाइ डिफरेंट स्विंग डेट्स ते लॻाईंदा आहियूं।
पोइ डिफरेंट स्विंग डेट में असांखे इहो मालूम थींदो आहे जून खां वठी मां इहे वैराइटियूं लॻायूं हीट टॉलरेंस जी बि ख़बर पइजी वेंदी आहे असांखे ऐं डाउट जी बि ख़बर पइजी वेंदी आहे उन खां अलावा अर्ली मेच्योरिटी बि ख़बर पइजी वेंदी आहे लेट मेच्योरिटी बि पइजी वेंदी आहे उन में फाइन वैराइटीज़ बि लॻायूं ऐं कोर्स वैराइटीज़ बि लॻायूं उन मां मूंखे आइडिया थी वियो त असांजे हिन आबहवा में अल्हम्दुलिल्लाह जेके असांजूं लेट वैराइटियूं आहिनि उन्हनि जी बहितर परफॉर्मेंस आई आहे ऐं जेके अर्ली आहिनि उन्हनि जी बहितर आई आहे त असां वटि इनपुट कास्ट वधंदी पई वञे उन खे रेट प्रॉपर नथो मिले त असां जेको न्यूट्रिएंट मैनेजमेंट में कमु कईंदा त फार्मर्स खे असां इहो चवंदा त थोरो भाण ॾेई करे ऐं उन मां थोरे ख़र्च ते घणी तव्हां उपत माना कयो उन जे लाइ असां जेकॾहिं यूरिया अप्लाई कयूं त यूरिया असां ईअं अप्लाई कयूं था पाणी बीठो आहे असां यूरिया छटियूं था कैमरामैन इब्राहिम सोलंकी सां गॾु ज़ुबैर मंगी मेरान टीवी डोकरी।